एक गाल बुद्धि छड़ बाबा, हाणे शेरल कॾहिं बि इन वॾेरीअ जी गुलामी क़बूल कोन कंदो। शेरल पुट ॿुधो न अथई, अखियूं बंदि कर त मुल्क ई मैदान। तो जहिड़े माण्हूअ खे कहिड़ी ख़बर त थोरा कहिड़ा थींदा आहिनि। असां ते एहसान बि त इहो कयो अथई न, जो मुंहिंजे भाउ जे कातिलनि खे पंहिंजी कच्छ में विहारी वेठी आहे, पर केतिरो बचाईंदड़ जंहिं वक़्त बि मुंहिंजी अखि ते चढ़ी विया त कारतूसनि सां सीनो फाड़े विझंदोमान। शेरल थधो थी सोचण छॾ त मां छा कयां त जीअं जीजा जो फ़ैसिलो वापसि मोटाए सघां। बाबा, जहिड़ो ॻोठ इन वॾेरी जो आहे न, ओड़ो ॻोठ मुंहिंजो बि आहे। मां बि ॾिसां थो त केरु थो मूंखे हिन ॻोठ मां ॻोठ निकाली ॾे। इहो बि ॾिसंदुसि त उहो कहिड़ो माईअ जो लाल आहे जेको मुंहिंजी रस्ता रोक कंदो। मां के जानो काॾो मुंडे नज़र थी अचे। अरे तूं पहुचो पुटरा, तूं ही पुठी दी बीठो आहे त मां ॿिए ते कहिड़ी मयार ॾींदुसि। मां जीजा जे फ़ैसिले खे पुठी नथो ॾेई सघां। शेरल पुट पुठी नथो ॾेई सघां। छा भला अॻे कॾहिं न ॾिठो अथई छा जो एॾो चिताए पियो ॾिसी? अॻे ॾिठो अथो, पर आम तरह सां, ऐं हाणे थो ॾिसां ख़ासि तरह सां। इहो वरी कहिड़ो जुमिलो थो चवीं? ख़ासि ऐं आम छा आहे? ख़ासि माना प्यार जी नज़र। अच्छा, माना अॼु प्यार जी निगाह सां थो ॾिसी, ईअं न? हा, अॼु ई त मां तोखे प्यार जी नज़र सां थो ॾिसां। मतिलब त अॼु प्यारी थी लॻाई? प्यारी त अॻु बि लॻंदी हुई, पर अॼु त तूं मूंखे ॾाढी प्यारी थी लॻी। सच? हा, सच सुखा। तूं बि त अॼु कुहीं तो कुहीं। इहे मस्का न हण। कसम सां मस्को नथी हणे, ॾाढो थो वणे। त पोइ बांह उर्ते कर। बांह वरी छो थो पाण ॾे करी? सवाल न कर, बांह उर्ते कर। अचे ही वठ। ओ हाणे की न कम वारी ॻाल्हि। अच्छा, तुमने ये गाना है। यही ॻाल्हि। मेहरबानी साईं, मेहरबानी। वाह रे वाह मिठाई। वाह, फाह जो कंगड़ांदो थई। मेहरबानी मुंहिंजे सिर जा साईं। मुंहिंजे मन जा महरम तुंहिंजा थोरा। ॾिस सुखा, प्यार में न महिरबानी थींदी आहे न थोरा थींदा आहिनि। अॼु त मुंहिंजी दिलि ते ॼण तो धाड़ो हणी छॾियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि चवां? हुकुम कर। ईअं चिताए न ॾिसंदो कर। छो? किथे मूंखे कुझु थी न वञे। छो जो मां तुंहिंजे तेज़ नज़रनि जो असर सही न सघंदसि। मूंखे यकीन आहे। सुखा, मां तोखे चिताए न ॾिसां त मुंहिंजे प्यासी मन जो ढोकी तंहिं करे मूंखे रोक न, मूंखे चिताए ॾिसण ॾे। हाँ यो केस भी जल्दी खत्म थी, घबराए न, ठीक है। अरे सही बादशाह यो खैर बाबा। हाँ दादा ना वे
बेहाल आहे दादा न कीअं खैर में अचण थियो आहे न दादा न इहो ॿिया साथी किथे अथई अरे सभी संगत के कंहिं कम सां मोकिलियो आहे मां अकेलो आयुसि भला का ख़ासि ॻाल्हि आहे छा जो अकेलो आयो आहियां हा रे सर चओ ॻाल्हि कर अरे सर जेका शेरल ऐं दोदे जे विच में दुश्मनी जी बाहि भड़की आहे उन में घासलेट विझण जो मनसूबो सोचियो आहे त जीअं उन्हनि जी दुश्मनी जी बाहि ईअं बभड़ थी भड़के जंहिंमें दोदे ऐं शेरल जा झुगा सड़ी रख थी वञनि वाह दादा न वाह भला इहो ॿुधाए त इहो घासलेट कहिड़ो आहे अरे सर मां संगत सां गॾिजी जुड़े खे सटके ॾियण जो मनसूबो ठाहियो आहे ऐं सॼी संगत खे चयो आहे सभिनि खे बुटूं लॻल हुजनि ऐं पोइ ॾियो जुड़े खे सटको छो त शेर लॻ में ई दोदे वारनि ते भरियो थो वते पोइ वेतर तपी थी थो टांडा पोइ ई थो मज़ो छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लॻंदो आहे सर त पोइ दादा न वञ जल्दी वञी इहा मज़े जी ख़बर ॾे त जुड़े खे थंभ ॾेई मोटिया आहियो देर न कर वञ वारो कर जी रे सर इहो कमु अॼु ई करे था वठूं हाणे ख़बर पवंदी दोदे वारनि खे त इहो समूरो कमु रईस सालार ख़ान जी फ़ौज कयो आहे छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो वारिस खान ते एतबार करे त खेसि हिन हवेलीअ में रहण जो हक़ ॾिनो अथमि हिन घर में बाख थी बि रहे थी वारिस खान जा पिरकार बि के सिधा न आहिनि रहिया मथो मूं कामोरीअ खे वारिस खान जी वनीअ जे रूप में ॾिसणु चाहियो त वारिस खान जे ज़ुल्मनि सबबि कामोरी बि वञी ढोलण खे दिलि ॾिनी हाणे मां पंहिंजे पुट वारिस खान ते कहिड़ो एतबार कयां थी त संदसि पहिरियों हक़ इहो थो बणिजे त मां खेसि पंहिंजे हथनि सां मोड़ ॿधांसि हथनि ते मेहंदी लायांसि जीजा जीजा कामोरी धीअ कहिड़नि ख़्यालनि में घुमायो जीजा कामोरी धीअ मां तुंहिंजे लाइ ऐं वारिस खान लाइ सोचां पई न जीजा न ख़ुदा वास्ते ईअं न चओ उदारा मुंहिंजे ऐं वारिस खान जे बारे में कुझु न सोचो हाणे मुंहिंजो प्यार ढोलण जी अमानत आहे ॾिस कामोरी जेकॾहिं तुंहिंजे अंदर में किथे बि थोड़ी बि जाइ वारिस खान लाइ आहे त पोइ मां तोखे वारिस खान जी कुंवार थी ॾिसणु चाहियां ॾिसो जीजा हाणे ज़बान त न फिरो तव्हां इहो वाइदो कयो हुयो त तव्हां पंहिंजे हथनि सां मूंखे ढोलण सां परणाईंदो ढोलण खे हिन हवेली में घर ॼाटो करे रखंदो ऐं खेसि मिल्कियत मां कुझु ॾींदो हा कामोरी बिल्कुलु इहा मुंहिंजी ज़बान आहे त पोइ जीजा तव्हांजी ज़बान मां निकितल लफ़्ज़ पत्थर ते लीक हूंदा आहिनि हा कामोरी हानज़ादीअ जी ज़बान मां निकितल लफ़्ज़ कॾहिं बि न आहिनि मटिया पर हींअर अलाए छो हिकु लाचार माउ जे अंदर जी आस उदमा खाई निकिती आहे पर ख़ैर तूं न घबराए मां पंहिंजी ज़बान ते क़ाइमु आहियां जीजा ढोलण खां सिवा मां बेजान बुत आहियां हू मुंहिंजी जान आहे हुन खां सिवा मां नथी रही सघां पर ख़ैर कामोरी तूं परेशान न थी तुंहिंजो तोखे प्यार ज़रूरु मिलंदो इहो ख़ानज़ादीअ जो तोसां वाइदो आहे पर दादा यार असांखे हाणे सवलाई सां कोन मिलंदो हा दादा न
छोटो सही थो चवे। छोटा चवंदा अंधन मुल्तान ॻोल्हे लधो हो, असां त वरी बि सजायूं, छा असां को यारल न लभंदो? अॼु शाम ताईं कीअं बि करे हथु कंदासीं। जाई बि ॿारड़ा वीचारा रोज़ किताब खणी स्कूल वञनि था ऐं किताब खणी मोटी अचनि था, ऐं हुननि वीचारनि खे केरु ॿुधाए त मास्तर थाणे में बंदि आहे। हा दा, जल्दी कुझु कर। घबरायो न, मूं पूरो बंदोबस्त करे छॾियो। अॼु शाम बुट्टू हणी जुड़ियल खे सिखत ॾींदासीं, सिखत। इन पोड़े जुड़ियल खे अहिड़ो त सटको ॾींदासीं जो हॾु गुॾु भञी छॾींदासीं। हा हा शू, असां रबू सां गॾिजी ॻोठ में वाका करे लहंदासीं, जुड़ियल खां ख़बर वठी तेज़ीअ सां मोटंदासीं। हाणे जुड़ियल खे ख़बर पवंदी त किसे खे कहिड़ो रंग थो ॾे, तोते वारा न सम्झंदो या असांखे थो सुञाणे। इहा ख़बर पोइ पवंदी, पर असां हिन खे कोन छॾींदासीं। प्रभु जेका ॻाल्हि कंदो आहे सा पूरी कंदो आहे ऐं पोइ सुख जो साह खणंदो आहे। अॼु रबू ईंदो जुड़ियल खे सटको ॾियण, ऐं असां शाम ई यारल खे सटको ॾींदासीं। खटको छाजो अदा, ख़त्मो खाई पोइ मोटंदासीं। यारल रुगो हिकिड़ो दफ़ो मिले। हा दादन, ख़त्मो खाईंदे बि ॾींहं थी विया आहिनि। ख़त्मा बि खाईंदासीं त जशन बि कंदासीं, छो त दादन उन बला जो नालो आहे जो रुगो फूक जे त मुल्क साड़े राख करे, पर यारनि ते दादन बिड़क बि रसांदो आहे, छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लंघंदो आहे। पर अदा यारल असांखे हाणे सवलाई सां कोन मिलंदो। हा दादन, छोटो सही थो चवे। छोटा चवंदा अंधन मुल्तान ॻोल्हे लधो हो, असां त वरी बि सजायूं, छा असां को यारल न लभंदो? अॼु शाम ताईं कीअं बि करे हथु कंदासीं ऐं कढंदासीं धाणा। हलो ठीकु आहे अदा दादा, न असां बि तुंहिंजे पुठियां आहियूं। जाते पकी ताते खाधी। छोटा तुंहिंजा इशारा सम्झां थो मां, बुख लॻी थी न। पहिरियों ईअं था कयूं त कूड़ वारी पुल ते हली मजांदो था कयूं, पोइ निकिरंदासीं यारल जी तलाश में। बसि न, ॻोल्हण सां त रब बि मिलंदो आहे, ही त यारल आहे इंसान जो बचड़ो। काॾे बि, छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लंघंदो आहे। ॻाल्हि ॿुधो, बुट्टू हणूं, ये कारवाई करे मोटऊं। हाज़ुर रबो। अहिड़ी बुट था हणूं कंहिं माई जे लाल खे लाहण जी सघ बि न थींदी। असांजी बुट में केर बि हथु हुजे त उनजी बांह ई कटे छॾियां। हाणे जल्दी कयो, होशियारी कयो। पोइ रबू हलण जी कर न। हा रबू, देरि न कयो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, होशियारी सां हलिजो। बुट्टू हणूं त हलऊं। मास्तर, मुलाकात आई थी। कहिड़ा हाल थी अदा मास्तर? ठीकु आहियां ढोलण। अदा ऐं भाॼाई कीअं आहिनि? ख़ुशि आहिनि अदा, तोखे दुआऊं कंदा आहिनि। तूं बि ख़ुशि आहीं न दा? हा अदा, मां बि ख़ुशि आहियां, पर अदा मास्तर तुंहिंजा शागिर्द पितिकड़ा ॿार यार उहे ख़ुशि न आहिनि, ऐं उन्हनि जो उस्ताद स्कूल नथो वञे, ऐं उन्हनि ॿारनि जूं मासूम नज़रूं रोज़ स्कूल जो दरवाज़ो बंदि ॾिसी मायूस थी घर तरफ़ मोटी वञनि थियूं। छा कजे ढोलण, मुंहिंजे पितकड़नि शागिर्दनि खे कहिड़ी ख़बर? मूंखे अंदर जी भाउ हिते अचे बंदि करायो आहे। पर मास्तर बा, हैरत सिर्फ़ इन ॻाल्हि जी आहे त कलम संभालींदड़ हथनि हथियार जो सहारो कीअं वरितो आहे, तो उन्हनि ॿारनि जे अदा मुस्तक़बिल जो बि न सोचो, जेके वीचारा हींअर ताईं
तालीम जे ओसीड़े में पिया वक़्तु गुज़ारनि। ढोलण छॾ ॿियूं ॻाल्हियूं, ॾे ख़बर कामरी त ख़ुशि आहे न? हा दा, कामोरी बि ख़ुशि आहे ऐं तुंहिंजो ॿुधी उनखे बि ॾाढो अफ़सोस थियो। तोसां त ख़ुशि आहे न, रोज़ मिलंदी बि हूंदई। अदा रोज़ न बि हिक न ॿिए ॾींहुं कामोरी मां मिलंदा आहियूं। अरे केर आयो मूंसां छो था मिलो पिया? ढोलण मास्तर चढ़ लॻो पियो न। हा दा, अदो मास्तर बिल्कुलु ख़ुशि हुयो, पर अदा मां चवां थो अदे मास्तर जी जल्दी ज़मानत करायो, न त असांजे ॻोठ मां इल्म जी विसायल लाट कॾहिं बि ॿरी न सघंदी। जाई बि ॿारड़ा वीचारा रोज़ किताब खणी स्कूल वञनि था ऐं किताब खणी मोटी अचनि था, ऐं हुननि वीचारनि खे केरु ॿुधाए त मास्तर थाणे में बंदि आहे। हा दा, जल्दी कुझु कर। घबरायो न, मूं पूरो बंदोबस्त करे छॾियो। अदो मास्तर अॻी हाज़ुरी ते ज़मानत ते ॿाहिरि अची वेंदो ऐं ॿारनि खे तालीम बि ॾींदो। भाॼाई, ॾंड में छा खाराईंदीअ? ॾंड वरी छाजो? अदा इहो जेको तोखे कंगण पारायो आहे ऐं वॾी ॻाल्हि बि न कई अथई। ढोलण शहर वियोसि, तुंहिंजी भाॼाई लाइ इहो कंगण वणियो ऐं वठी आयोमांसि। अदा सच सच ॿुधाइजा, ॾिनसी या पारायोसी? अरे बाबा, ॾिनो या पारायो ॻाल्हि मिड़ी हिकु आहे न सही, फ़र्क़ु आहे। मां चांहि ठाहे प्यारीअ थी। भाॼाई, रुशवत न हलंदी, मूंखे ॾंड में मिठाई खाइणी आहे। मिठाई बि खाराईंदसि। तकड़ में चांहि ठाहे अचे, न त फरमाइशूं वधंदी थियूं वञनि। जल्दी वञ। मां जल्दी ठाहे थी अचां। शाबाश रबू शाबाश, अज तो एड़ो कम कियो आ, दिल ते चवे थी तोखे कुल्हनि ते खणी घुमाए। दादा त न रबू ॿियनि जे कुलनि ते चढ़ी ख़ुशी ना आहे मलाई तो। रबू तुंहिंजो यार आ, तुंहिंजी मंज़िल जो साथी आ। रबू तुंहिंजे साथ ते हमेशह दादा खे फ़ख्रु रहियो आहे। अदा दादा न रबू अॼु अहिड़ो कमु करे आयो आहे जो असांजा घाट ऊचा थी विया आहिनि। दादा न रबूअ खे मां सलाम थो कयां। रबू अॼु तो त शेरल ऐं दोदे जी दोस्ती जे रस्ते में अॼु वधीक कंडा उछलाया आहिनि। जेको बि इन रस्ते ते पेर रखंदो उहो ज़ख़्मी थी पवंदो। रबू तो वाकई दुश्मननि खे ॾंदे आङुरियूं ॾेई छॾियूं आहिनि। ॾंदे आङुरियूं त दोदे खे आयूं हूंदियूं, छो त हुन ॾोह बि न कयो ऐं इल्ज़ाम बि हुन ते आयो। दादा त न मां दोदे खे अहिड़ो त सोघो करे आयो आहियां जो उनखे ॾंद न पइजी विया हूंदा। अदा दादा न मां त चवां थो कोशिशि कयो त इहा ख़बर शेरल खे न पवे, न त ठहियल कम बि ठही वेंदो। असां मां केरु ॿुधाईंदो शेरल खे? असां त सभु पाण में यार आहियूं यार। संगत हिकिड़ी ॻाल्हि कन खोले सभु ॿुधी छॾियो। जेकर हीअ ॻाल्हि कंहिं बि ज़ाहिर कई
त दादन जा हथ हुन जी गिची में हूंदा ऐं हुन जूं फतकियूं हूंदियूं छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लंघंदो आहे। खुदा हाणे तोखे हिन धरतीअ ते जीअण जो को बि हक़ नाहे। तूं एतिरो किरी पिए जो तो बुज़ुर्गनि ते हथ खणण शुरू करे छॾियो। शेरल पुट दोदे वारनि मूं ते हमिलो नाहे कयो। जिन मूं ते हमिलो कयो आहे उन्हनि जा कद काठ ऐं आवाज़ ॿिया हुया। दोदे ढोलण ऐं महराब वारनि सां न पए मिलिया। उहे माण्हू ई ॿिया हुया बाबा तूं न सम्झंदे तोते हमलो कराइण लाइ ॿाहिरां माण्हू घुराया हूंदा। शेरल पुट तोखे छा थियो आहे? हरू भरू ॻाल्हि खे फेराए घेराए ॻाल्हि अची दोदे वारनि जी ॻिची में थो विझे। बाबा हुजे या न हुजे इहो कमु दोदे वारनि जो आहे। जेकॾहिं इहो कमु दोदे वारनि जो न आहे त ॿियो केरु कराईंदो? केरु आहे असांजो दुश्मन? पुट ॿिया बि खोड़ आहिनि असांजा दुश्मन। ॼण त शिकिल में दोस्त ऐं अंदर में दुश्मन पालियूं वेठा आहिनि। शाबस अथई बाबा, लख शाबस अथई। तुंहिंजा सदाई इशारा असांजे दोस्तनि ॾांहुं। जॾहिं खां वठी मूं दादन सां दोस्ती रखी आहे न त दोदे जो पितो ई सड़ी वियो आहे। वधे तो तुंहिंजे मुंहिंजे मथां हमला कराईंदो। पर बाबा इन खे सबक मां ज़रूर सेखारींदुसि। शेरल पुट मुंहिंजे मामले में दोदो बेगुनाह आहे। बाक़ी पंहिंजा हिसाब वञी पाण ॼाण। मूंखे अलाह खे मोहजणो आहे पुट। मुंहिंजो कमु न थई। मूंखे पंहिंजे रब खे मोहजणो आहे। बाबा मां दोदे वारनि खे अहिड़ी त सेखत ॾींदुसि जो वरी कॾहिं बि अहिड़ी किरियल हरकत न कंदा। छो त शेरल शींहुं आहे शींहुं। ऐं शींहं जी कचकोड़ ॿुधी कितड़नि जा कोहनि ते हाम फाटी पवंदा आहिनि। जिन हथनि सां तो बाबा के धक हया आहिनि अॼु मां तुंहिंजा उहे हथ ई भञी छॾींदुसि। शेरल जन तो सां दोस्तीअ जो हथ मिलायो उहे दगाबाज़ थी चोरी तोखे छुरो कोन हणंदा। जिन हथनि सां तो बाबा के धक हया आहिनि अॼु मां तुंहिंजा उहे हथ ई भञी छॾींदुसि। शेरल जन तो सां दोस्तीअ जो हथ मिलायो उहे दगाबाज़ थी चोरी तोखे छुरो कोन हणंदा। जंहिं मकार जी तलाश हुई उहो साम्हूं अची शेरल मकारी त तुंहिंजो अण टुट उज़बो बणिजी चुको आहे। जेकॾहिं तूं मुड़ुस माण्हू ई न त पोइ पुठीअ जे पोयां वार छो थो करीं? सीने ते वार कर त मञे। शेरल दोदे कॾहिं माउ खां अहिड़ी सुती बि नाहे पीती जंहिंमें लिकी धप करण जी खुशी भी शामिल हुजे। दोता जेकॾहिं मुड़ुस माण्हू थी मुक़ाबलो करण वारो ही त पोइ असां सां विड़ न। असांजे बुज़ुर्गनि सां छो थो विड़ी? ॻाल्हि खे गाए न शेरल, ॻाल्हि खे गाए न, चिट्टी ॻाल्हि कर। दोता जिन हथनि सां तो बाबा के धक हया आहिनि अॼु मां तुंहिंजा उहे हथ ई भञी छॾींदुसि। शेरल जन तो सां दोस्तीअ जो हथ मिलायो उहे दगाबाज़ थी
चोरी तोखे छुरो कोन हणंदा। चाचे जुड़ियल खे मुंहुं ढोलण या मेहराब नाहे मारियो। असां धक कोन हया आहिनि, पर उन्हनि खे धक दादनि वारनि हया आहिनि। मां यकीन सां थो चवां। मूंखे वरी तूं थो यकीन ॾियारी? हाँ, अड़े मुंहिंजो त तोते बि यकीन कोन्हे। शेरल, मूंखे इहा परवाह नाहे त तूं यकीन करीं थो या नथो करीं। अफ़सोस मूंखे इन ॻाल्हि जो आहे त तुंहिंजे यारनि तुंहिंजे पोड़े पीउ खे बि न बख़्शियो। सुठो इन में अथई शेरल त तूं इन्हनि वहशियुनि खे सुञाण। बस दोदा बस। न शेरल न, मूंखे बस न कराए। कन खोले सच ॿुध। सच छा आहे? इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। तूं भली कूड़ जो केतिरो बि सहारो वठ, पर तूं मुंहिंजे हथां न बचंदे। शेरल, इहे गिदड़ वारियूं बबकियूं न ॾे। मां मौत खां डिॼण वारनि मां न आहियां। मां तुंहिंजे वार जो मुड़ुस थी मुक़ाबिलो कंदुसि। रुॻो तूं पंहिंजा पेर झल। मुंहिंजा पेर झलियल आहिनि। तूं पंहिंजा पेर पुख्ता कर। हाणे ॿुधाए तुंहिंजो छा थींदो? शेरल, हाणे तूं ॿुधाए त तूं काॾे वेंदे? हथियार त मुंहिंजे हथ में बि आहे, पर निशाने ते मुंहिंजे तूं आहीं। खबरदार, तव्हां ॿई पुलिस जे रास्ते में आहियो। वठी हलो हिननि खे। हलो अॻियां थो। वेर थियो। ही मां मुठियसि। छा थियो अदा? खेर त आहे? खेरी त नाहे भाॼाई, खेरी त नाहे। भाॼाई, मां ॻोठ मां ॿुधी आयो आहियां। अदा, दोदे ऐं शेरल हिक ॿिए खे फेर आया आहिनि। हमलो कयो तूं हिक ॿिए जे मथां ऐं हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुका आहिनि। ढोलण भा, वारो कर। जीजा खानज़ादी खे वञी ॿुधा। हा भाॼाई, जाई बि मूंखे जल्दी जीजा वटि वञणु घुरिजे। हा अदा, वारो कर। पहुच जीजा रे। अलाए मुंहिंजे मुड़ुस जो कहिड़ो हाल थियो हूंदो। हा भाॼाई, मां हाणे ई वञा थो जीजा ना। रैसा इहा हिकु हक़ीक़त आहे। हक़ीक़त में अहिड़ो त रंग भरियो कि शेरल हमेशह हमेशह जे लाइ असांजो। दादा न, मां थाणे ते वञी शेरल खे अकेलो ई आज़ाद कराए थो अचां। ऐं मूंखे पूरो यकीन आहे त शेरल आज़ादी खां पोइ असांजो दिलो ऐं जान सां दोस्त थी वेंदो। रईस, इहा ई त असांजी फतेह थींदी। हाँ रईस, हाणे शेरल खे छॾाए रांदि खे वधायो, रांदि खे। रेस रांदि में त मज़ो आहे। ऐं इहा आहे अख बूट जी रांदि। इन जो त मज़ो ई अलॻि आहे। रैस, लोह गरम आहे। सिर्फ धक हण जी देर आहे बस। मां सम्झी वियो आहियां दादा न। अॼु ई वञी शेरल खे थाणे मां आज़ाद कराए थो अचां। इहो सूबेदार केरु थींदो आहे? छो त सूबेदार खे ख़बर ई नाहे सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो।